सचो अच्छा अच्छा ये प्यार भरे मंच फिलीपींस ऑर्गेनाइज कमेटी जे प्यार प्रेम उमंग है उत्साह सा इंटरनेशनल सिंधी सम्मेलन 2025 जो अरेंजमेंट कयो है उन में जे प्यार प्रेम उन्हीं उमंग सां पूरी दुनिया का सब सिंधी मिली करे उनमें शामिल आहिनि सोहेरे प्यार भरे मौके ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम बरारकी साहब सिंध जी प्यार भर धरती तां आशीर्वाद शुभकामना ऐं दुनिया में जेतिरा बि असां सिंधी जा मंच आहिनि शायदि इहो हिकिड़ो पहिरियों अकेलो मंच आहे जिते तक़रीबन सभु सिंधी दुनिया खां गॾु थींदा आहिनि ऐं बोलो हिक ॿिए जे प्यार ऐं ॼाण खे पाण में गॾिजी करे वंजींदा आहिनि देख साईं का लाइन चल रहा है बराबर चल रहा है ऐं सभु पंहिंजो पाण ख़ुशि कंदा आहिनि छाकाणि त असीं सभु सिंधी पूरी दुनिया में टिड़ियल पखड़ियल आहिनि कंहिं हिकु जॻह ते असांजो घर बि कोन्हे असांजी ज़मीन बि कोन्हे ऐं असांजो कारोबार बि कोन्हे इन करे असां जेके बि आहियूं उहो अर्थ चयो वेंदो आहे ग्लोबल विलेज पर असां शायदि सदियुनि खां ई आहियूं छाकाणि त जिते कारोबार या जॉब मिलंदो आहे उते ई हलिया वेंदा आहिनि ऐं पार्टीशन खां बाद सभु कोई किथे आहे पर पोइ बि असांखे तक़रीबन कोई छोड़े न सघियो आहे जुदा करे न सघियो आहे कंहिं न कंहिं रूप में वरी गॾिजी वेंदा आहियूं किथे न किथे वरी गॾिजी वेंदा आहियूं ऐं सॼो गॾिजणु हक़ीक़त में असांजी ज़रूरत बि आहे छाकाणि जेकॾहिं गॾु हूंदासीं त पोइ असां में ओतिरी ताक़त हूंदी अगरि अलॻि अलॻि हूंदासीं ओतिरा कमज़ोर पइजी वेंदासीं ऐं अगरि गॾु हूंदासीं पाण में मिलंदासीं त सभु सिंधी थी करे रहंदासीं अगरि न त पोइ आहिस्ते आहिस्ते हर को उतां जो थी वेंदो पतो बि न पवंदो त असां किथे आहियूं चङा दिन वक़्तु असांजी तक़रीबन 3 या 4 जनरेशन हले थी पहिरीं न आहे हर 25 सालनि खां बाद जनरेशन बदिलजी वेंदी आहे ऐं 78 साल थिया आहिनि केतिरनि खे उन धरती खे छॾे तक़रीबन जेके उन वक़्तु ॼावा हुआ उहे ॾाढा थी करे रिटायर थी रहिया आहिनि जिन जा पर पोटा अची रहिया आहिनि पोटा ॾेढा हाणे 4थी जनरेशन अचे थी जेकॾहिं हक़ीक़त ॾिसजे ऐं
एतिरो वक़्तु शायदि कंहिंखे यादि न हुजे त असांजा वॾा किथे रहंदा। ईअं चवंदासीं सिंध में हुया, लेकिन किथे हुया, काथे हुया, कीअं हुया, कोई पतो न आहे। तंहिंजे करे असांजो मिलणु असांखे सिंधी बणाए करे रखंदो। ऐं इन करे जेके बि असां आहियूं, असांजो कुझु फर्ज़ ऐं जवाबदारियूं कुझु वधीक हूंदियूं आहिनि। छाकाणि त हिन वक़्तु असां इहे चई सघूं था, असांजी शुरूआत आहे। असां पंहिंजो पाण खे मथे न सम्झूं, असांजी हिन वक़्तु शुरूआत थी सघे थी। छाकाणि त जॾहिं असां हिन चकाचौंध ज़िंदगी खे ॾिसंदा आहियूं और रोशनी जी दुनिया खे ॾिसंदा आहियूं, नाच गाने खे ॾिसंदा आहियूं, खाधे पीते खे ॾिसंदा आहियूं, कॾहिं कॾहिं कंहिंखे शायदि ईअं लॻंदो आहे असां शायदि कंहिं ॿी दुनिया में हलिया विया आहियूं। कॾहिं कॾहिं लॻंदो आहे कंहिंखे कि शायदि असां शोबाज़ी या ॾेखाव में हलिया विया आहियूं। पर असां गहराई खे ॾिसंदासीं त हक़ीक़त इहा न आहे। असांखे खाधो पीतो नाच गानो सभु कुझु चई सघूं था, पर हिन वक़्तु असांजी ज़िंदगी हक़ीक़त में उनखे त बसि सम्झूं न जेका असांखे ॾिसण में अचे थी। छाकाणि असां ॾिसंदासीं थोरो गहराई सां, अगरि कोई माण्हू बुखायल हुजे, बिल्कुलु कुझु खाधो न हुजे, पाण बुखियो हुजे, ॿार बुखिया हुजनि, रोज़गार जे लाइ परेशान हुजे, किथे कोई कमु न मिले, ऐं हिकिड़ो एतिरी महिनत खां तड़फे पियो, उनखे अचानक खाधो मिले, उनखे कीअं लॻंदो? उनखे त ईअं लॻंदो शायदि मूंखे का ज़िंदगी मिली आहे। हू एसि ताईं खाईंदो रहंदो जेसि ताईं अञा बि रखे बि हवस लॻंदी त मूंखे अञा ॿियो कुझु हुजे, पियो हुजे। हक़ीक़त में उहा हालत सभिनी सां रही, घणनि सां रही। जेके उहे छॾे आया उते सभु कुझु हुयो, उनखे कुझु बि न हुयो। उनखे इहो बि पतो कोन असांखे वञिणो छा आहे, असांखे हूंदो छा, खाधो आहे न आहे, कीअं आहे, ॿारनि जी हालत छा आहे। उनखे पंहिंजी ज़िंदगी जी मंज़िल जो को पतो ई न हो त असांखे पहुचणो किथे आहे। जॾहिं हिकिड़े माण्हू खे सभु कुझु हुजे, उनखां बाद वरी कुझु न हुजे, मुंहिंजे ॿारनि जे लाइ बि कुझु न हुजे, ऐं पोइ अचानक उनखे खाधो मिले त पोइ उनजी हालत छा हूंदी? उनखे जेको मिलंदो सभु कुझु खाधो ई लॻंदो, ॿियो कुझु बि न लॻंदो। उनखे ॿी ॻाल्हि सम्झ में ई न ईंदी, हू सभु कुझु उनखे सम्झी करे वेही रहंदो। इन करे सिंधी जेको तो निकिता, उनखे कुझु न हो, खाधे लाइ परेशान, पेट खाली आहे। ऐं पोइ जॾहिं उहो मिलणु शुरू थियो त पोइ आस्ते आस्ते हिन जी बुख जेका आहे लहणु शुरू थी। ऐं पोइ जेके असां चकाचौंध ज़िंदगी चऊं या कुझु बि चऊं, नाच गाना चऊं, खाधो पीतो चऊं, कुझु बि चऊं,
हकीकत में ये सब उनजा हिस्सा रहे भई हाली जेको आहे उहो त करे वेठो लेकिन बुखाया लॻे सभु कुझु ॾिजो इन करे उनखे ॿारनि खे सभु कुझु उहो ई लॻे थो पर हिकिड़ी ॻाल्हि असांखे उहो जानकारी त जीअं जीअं इंसान जे पेट खे कुझु भरबो आहे कुझु मिलंदो आहे भई आस्ते आस्ते उहा हवस ख़तम थी वेंदी आहे सो अॼु असां ॾिसंदासीं जेके असांजा वॾा हुया उन वक़्तु उहे पंहिंजी पेट खे पचियूं ॿधी करे ॾे कुझु बचाए रखंदा त बेशक घटि खाधो खाऊं कुझु कयूं लेकिन कुझु बचायूं जेको कॾहिं बि ज़रूरत पवे थो खपंदो वक़्त ते कमु ईंदो छाकाणि त ख़ौफ़ हूंदो त मतिलबु वरी उहे ॾींहं वरी न ॾिसणा पवनि हक़ीक़त में ख़ौफ़ हो हिकिड़ी ड्रिप जो हिकिड़ो भाव हो इहो ॾींहुं वरी न अचे तंहिंजे करे बुख ते रहंदे ॿारनि खे ॾींदे न ॾींदे बचाईंदे पोइ बि हुनखे बचाइण जी कोशिश कई उनखां बाद उन्हनि उहे ॾुखिया ॾींहं ॾिठा उनखां बाद पंहिंजो दौर आयो पाण वरी कुझु कमायोसीं बि सही कुझु वरितोसीं बि सही कुझु ठाहियोसीं बि सही ऐं जेतिरो कमायोसीं मुंहिंजो चङो हिसो ख़र्चोसीं बि सही पंहिंजो पाण ते ईअं न सिर्फ़ु रखी छॾियोसीं छाकाणि त बुखा उन्हनि ॾिठी असां बुख कोन ॾिठी ते बुख जेका उन्हनि महिनत कई असांखे उन्हनि पाण खे बुख ते रखी करे असांखे खाधो ॾिनो उन्हनि पंहिंजो पाण खे खाधो या न खाधो लेकिन असांखे खारायो जेके हुयासीं तंहिंजे करे असांखे उहो ख़ौफ़ घटि रहियो उनखे ॾिसी करे ख़ौफ़ रहियो पर पाण खे घटि रहियो ऐं जेके अॼु ॾिसंदासीं असांजा ॿार जेके बि आहिनि उहे शायदि असां लफ़्ज़ चवनि खपनि या न खपनि पर जेकॾहिं असां गॾु करे रखंदा आहियूं असांखे बेवकूफ़ सम्झंदा आहिनि हे छाजे लाइ कयो था छो कयो था ये केरु संभालींदो केरु ॾिसंदो हर माण्हू असांखे ज़िंदगी जीअण ॾियो असांखे फसायो था हक़ीक़त में घणा ॿार हाणे में थियण लाइ बि तयारु कोन्हे जेके असां गॾु कयासीं उनखे ॾींदासीं हक़ीक़त अॼु जा ॿार असांखां बि थियण लाइ तयार ई कोन्हे असांखे छॾो असांखे पंहिंजो जॉब कयो आहे असांखे थोरो कमु चङो आहे पूरी पंहिंजी ज़िंदगी जीऊं असांखे फसायो आहे छाकाणि त उन्हनि उहे ॾुख ॾिठा ई न आहे उहे पंहिंजी मस्तु ज़िंदगी में जिया उहे पैदा थिया उन्हनि खे सभु कुझु थियो चुकियो मिलियो पढ़िया लिखिया सभु कुझु थिया पंहिंजी मन सां उन जेको वास्ते न रहियो त उन्हनि खे उहो अफ़सोस छो थींदो ऐं उहो थियण बि न खपे मां तंहिंजे करे ॿारनि सभिनी खे चवां जेके बि नौजवान आहिनि त मालिक जेके असांजे वॾनि खे ॾींहं ॾेखारिया उहे असांखे न ॾेखारिया जेके असां बि थियासीं शायदि मालिक तव्हांखे कॾहिं बि न ॾेखारे त असां तव्हांजी ख़ुशी तंहिंजे करे हक़ीक़त में असांजो जीवन जेको पे रहियो हाणे आस्ते आस्ते पाण भरो थियण लॻो हाणे असांजी बुख मिठी थियण लॻी ऐं जॾहिं बुख मिटंदी आहे उहा ख़तम थींदी आहे तॾहिं वरी चङाई पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदी आहे वरी बहितरी पंहिंजो पाण अचणु शुरू थी वेंदो आहे कुदरत जो कानून आहे जेकॾहिं पाण खां बचंदो त ॿिए खे ॾींदो पाण ते हूंदो ई कुझु न ॿिए खे ॾींदो छा जेको माण्हू पाण बुखायल हूंदो ॿिए खे छा ॾींदो जेकॾहिं पंहिंजो घर पूरो हूंदो त पोइ बि शायदि असांखे रवाज आहे त कोई कोई घर खाली न वञे त चङी चीज़ आहे पोइ असां खाली वापसि न ॻाल्हायूं पोइ जेसि ताईं न आहे एसि ताईं इंसान खाधे ते पहुता हूंदो
जॾहिं आहे त पोइ आस्ते आस्ते पंहिंजो पाण स्पिरिचुअलिटी रिलीजन सोशलिज़म चङाई तरफ़ पंहिंजो पाण वधणु शुरू थी वेंदो आहे, पंहिंजो पाण खूबियूं अचणु शुरू थी वेंदी। तंहिंजे करे चकाचौक ज़िंदगी जेका बि आहे हक़ीक़त में बुरी न आहे, असांजे खाधे खे ड्रोह करण जो हिकिड़ो अंदाज़ ॿुधाइण ॾे। हाणे असां वटि सभु कुझु आहे, जेको असां वटि न हुयो हाणे आहे बसि, ऐं आहे खां बाद उन खां बाद वरी पोइ ॾियणु शुरू थींदो आहे पंहिंजो पाण। जीअं असांजा ॿार असां कंहिंजे लाइ कंदासीं, छो कंदासीं, असां छा कंदासीं, तव्हांजो वधीक असां करूं छा। तंहिंजे करे पोइ हुते पंहिंजो पाण शुरू थींदो आहे। ऐं असांजी शुरू खां सिंधु जी तहज़ीब रही, असांजी तमदुन रही आहे, असांजी संस्कृति रही आहे, छाकाणि त असांजा उहे संस्कार रहिया। त जॾहिं जॾहिं असां वटि आहे असां उते घणो कुझु कयो आहे। अॼु बि असां ॾिसंदासीं जॾहिं असां पंहिंजी भेट पंहिंजे वॾनि सां कयूं, उहे असांखे कई गुना वधीक अमीर आहे। जेकॾहिं भेट कयूं अॼु पंहिंजी भेट असां समझदा हूं शायदि असां उन्हनि खां अमीर, पर अगरि ॿिए पहलू खां ॾिसूं, जंहिं बि अंदाज़ खां उन्हनि खे ॾिसूं असां, त जेके असांजा वॾा हुआ, जेकॾहिं असां संसारी लेवल तां ॾिसूं, अॼु असां फाइनेंशियली उन्हनि खां मज़बूत, उहे रुपयनि में हुआ सालनि में कोन, असां लखनि करोड़नि में हुआ अरबनि में जेके बि आहिनि। असांजो बैंक बैलेंस उन्हनि खां वधीक, असांजी राइश उन्हनि खां वधीक, असांजा घर उन्हनि खां वधीक, असांजी ट्रेवलिंग उन्हनि खां वधीक आहे, असांजो खाधो पीतो उन्हनि खां वधीक आहे, असांजी उथी वेठी उन्हनि खां वधीक आहे। जंहिं एंगल खां ॾिसंदासीं असां उन्हनि खां वधीक, जंहिं बि संसारी तरह जंहिं पोज़ीशन खां जंहिंखां बि ॾिसंदासीं, असां एज फैक्टर खे ॾिसंदासीं, उन्हनि खे अॻे आम कहावत हुई, जॾहिं उमिरि थी असांखे त खणंदे लठ, माना 60 जी उमिरि में इंसान खे सोच के हलणो पवंदो, एतिरी महिनत करणा पवंदा। जॾहिं हाणे जेका पंहिंजी ज़िंदगी आहे, जॾहिं उमिरि हूंदी आहे असां हूंदा आहियूं ठहियल हूंदा आहियूं, हक़ीक़त में सभई पावरफुल। 60 और 60 प्लस वारा जेके ई पाण आहियूं, शायदि पाण सभिनी खां पावरफुल हुआ। पैसा पंहिंजा पाण अथनि, खाधो पंहिंजो पाण था, राइश पंहिंजी पाण था, दिमाग़ पंहिंजो पाण था, फाइनेंशियली फिजिकली स्पिरिचुअली असां टिनी चीज़ुनि में वधीक मज़बूत, ओतिरा पावरफुल, पर उन्हनि खे ॾिसंदासीं जेके उहे हुया, उनखे अगरि सभु कुझु हुयो, अॼु बि असांजो सिंध हुजे या किथे बि हुजे, असांजा मंदर हुजनि, असांजूं पहचानूं हुजनि, हर हिकु शहर जी पहचान हुजे, असांजा सोशल वर्क हुजनि, असांजा रिलीजियस सेंटर हुजनि, असां वटि जेके बि आहिनि अॼु बि उन जूं प्रॉपर्टीज़ जेके आहिनि उहे अरबनि में करोड़नि में बि न आहिनि। हिकु हिकु पहचान वटि उनजे नाले ते एतिरी ज़मीन आहे, मंदरनि खे एतिरियूं वॾियूं प्रॉपर्टियूं बि, सोशलिज़म जा एॾा वॾा कम आहिनि उते, अस्पतालूं हुजनि, धर्मशालाऊं हुजनि, सेंटर हुजनि, कॉलेज हुजनि, उन जेके उन वक़्तु ठाहिराया, अॼु बि उनजो को टोड़ न आहे। हॉस्टल्स हुजनि,
यानी उन्हनि यानी एतिरो घणो उन्हनि दान कयो, एतिरो कुझु हर हिक में लॻायो जे अॼु ताईं उनजी प्रॉपर्टीज़ ओतिरियूं आहिनि। खाता तो न जाए आहिनि, खयो तो कुछ भी हो जाए, ये अलग चीज आहे, लेकिन अॼु बि एतिरो कुझु त आहे जेकॾहिं चऊं उन्हनि वटि न हुयो बि एतिरो कुझु ॾिनो ऐं असां वटि सभु कुझु आहे, बि शायदि अञा एतिरो असां कयो आहे कुझु बि। जेतिरियूं चीज़ूं उन्हनि कयूं शायदि असां वटि हुजनि, जेकॾहिं असां वटि आहिनि बि सही, मन नाराज़ बि करजे कि असां पंहिंजो सम्झूं, पंहिंजो पाण खे सम्झूं, हर कंहिंजो प्राइवेट आहिनि, कली त असांजो कुझु बि कोन्हे। कोई असांजो हिकिड़ो कोई निशान आहे, हिकिड़ी का जॻह आहे जेके चऊं असांजी पूरी क़ौम जी आहे, पूरी कम्यूनिटी जी आहे, अहिड़ो कोई बि कोन्हे। असां ॿियनि जा सामान ॾेखारे करे चवंदा आहियूं हे असांजो आहे, एतिरो असां न थिया आहियूं। आहिनि सभु हर कंहिंजी प्राइवेट प्रॉपर्टी, हर कंहिंजो बिज़नेस, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे, चवणु खपे या न ख़बर ॿिए जो न आहे, कमु हर कंहिं पंहिंजो कयो आहे, लेकिन असांजी जॉइंट कम्यूनिटी जी प्रॉपर्टी शायदि मुश्किल सां आहे असांजी, जेका असांखे खे ॾेखारियूं त असां वटि हे आहे, थोरे थोरे पैमाने ते हर कंहिं वटि आहे। तंहिंजे करे असां सभु जेके बि आहियूं, असांखे इहे सभु चीज़ूं हाणे उहे थोरियूं थोरियूं हुजणु खपनि। जॾहिं हाणे सभु कुझु आहे, जेको हाणे असां थोरो कुझु कंदासीं त पोइ आहिस्ते आहिस्ते असां पंहिंजे ॿारनि में उहा आदत विझी वेंदासीं। ज़रूरु न आहे असांखे वॾे पैमाने ते कयूं, असां थोरो कुझु कयूं, पंहिंजे तरफ़ां कयूं, पंहिंजे शहर में कयूं, आहिस्ते आहिस्ते कयूं, उन वक़्तु बि असां ॾिसंदासीं हर कंहिं पंहिंजे शहर में कई, उहे जाइदादूं, ज़मीनूं, इस्पतालूं सभिनी पंहिंजूं पंहिंजूं कयूं, ईअं न सभिनी मिली करे बि सभु कुझु कयो। वॾा वॾा मंदर जेके बि आहिनि या वॾियूं वॾियूं इस्पतालूं, उहे किथे किथे हूंदियूं, बाक़ी सभिनी पंहिंजूं पंहिंजूं कयूं। तंहिंजे करे असांखे थोरो कुझु हुजणु खपे, असां जिते सभु गॾु थियूं, सभ खां पहिरीं जॾहिं बि असांजो हले पियो कुझु न कुझु एजेंट खां थोरो हुजणु खपे, लेकिन असांजो ईअं हुजे, असांखे पतो हुजे भई जेकॾहिं असांजी पाण में गॾियल कम्यूनिटी मीटिंग आहे, ईअं चओ सम्मेलन आहे या कुझु बि आहे, असांखे मिलण खां असांखे ज़हनी तौरु तयारु हुजे त असांखे मिलण जो ई कमु आहे, बाक़ी ॿियो कोई कमु न आहे। असांखे हिक ॿिए जा रिश्ता ॾिसणा आहिनि, भई ठीकु आहे, रिश्ता थियण रिश्ते जो कमु आहे, असांखे पसंदि आहे, असां छो गॾु थियासीं, या असां थोरो थोरो हर को पंहिंजो एजेंट खां ॿुधाइणु शुरू कर, भई असां हे कुझु कयोसीं, थोरो थोरो जेको बि आहे। असांजी शुरूआति छड़ो ॿुधाइण ई कोई घणो कुझु न आहे, अॼु ॿुधाईंदो, ॿिए साल ॿुधाईंदो, टे साल ॿुधाईंदो, चौथे साल आख़िर कुझु न कुझु करिणो पवंदो। असांजा वॾा हूंदा, ॾाढा सियाणा हूंदा, पोइ जेको ॿार स्कूल में वेंदो वरी कमाल जी चीज़ बाक़ी ॾींदा, जेको ॿार स्कूल न वेंदो तूं सदा न वञ, कोई परवाह न आहे, असां तोखे चऊं ई नथा, पर एडमिशन में छॾ, कोई ईअं न चवे ईअं रोज़ो वञिबो आहे, कोई चवंदो एडमिशन में ठीकु आहे, स्कूल दाख़िला त असां वेंदो आहे, कंहिंखे ॿुधाइण जहिड़ा थियूं, चवंदो वञिणो उहे न आहे, ठीकु आहे एडमिशन में थी चढ़, एडमिशन वरिती, पोइ वरी कोई चवंदो चवण दाख़िला थिया अथसि, एतिरी दाख़िला को बि छोरो वेंदो न, हाणे छा करोसि, ॿुधी ॿुधी न आख़िर मजबूरी वञिणो पवंदो, पढ़ंदो पढ़णो बि पवंदो, आख़िर को पंहिंजो मंज़िल ते पहुची वेंदो। हक़ीक़त में जॾहिं असां थोरो 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 ॿुधाइण शुरू कंदासीं, असां हे शहर में कयूं था, हिकु साल ॿुधाईंदासीं, ॿिए साल खे टे साल कुझु न कुझु कंदासीं, चोथे साल कुझु न कुझु कंदासीं। इन करे कोई न कोई हिकिड़ो मुदो हुजणु खपे, जिते सभु गॾु वेही असां कयूं छा था, मिलूं छो था, छाजे लाइ, जॾहिं उहो असांजो कुझु हूंदो त असां मिलंदासीं, असां गॾिजी करे रहंदासीं, असां हलंदासीं,
न ताणे जिते न वञूं कोई पुछो त भैया भई छा कयो असांखे कुझु ॿुधाइण लाइ शायदि कुझु हुजे छाकाणि त सॼी सभ्यता असली तहज़ीब सिंधु जी जेका बि आहे उहा कुझु शुरू खां करण जी तहज़ीब रही आहे बाक़ी शयुनि खां अॻु में बि ॾिसंदासीं जेके असांजा आहिनि सभु तक़रीबन के ॿाहिरि रहंदा के किथे रहंदा अॼु बि वञनि थींदा साउथ में श्रीलंका में या दुबई में जेके बि रहंदा आहिनि इजिप्ट में 200-300 सालनि खां सिंधी हुते रहंदा आहिनि इज़त न आहे 300 सालनि जे बाद में रहिया पिया 200 साल थिया आहिनि 180 साल थिया आहिनि 100 साल थिया आहिनि उते शुरू खां रहंदा आहिनि तंहिंजे करे असांजो जेको बि आहे उहो कोई एजंट खां चवणु खपे असां हिन ते ॻाल्हाईंदासीं या हिते कुझु हुजे पर बेशक थोरो थोरो हुजे लेकिन कुझु नालो हुजे त सही ऐं इन करे असां जेके बि सिंधी आहियूं असां सभु शुरू खां स्पिरिचुअल रहिया शुरू खां रिलीजियस रहिया शुरू खां असां सोशल रहिया इन करे असां वटि कॾहिं को कमी आई न रही बि न आहे असांजे जेके संत महात्मा देव अवतार जेके बि आहिनि उन्हनि सभिनी पंहिंजो पंहिंजो कमु कयो आहे असांजा जेके उन्हनि सभिनी पंहिंजो पंहिंजो कमु कयो आहे ऐं असां में हिकिड़ी ख़ूबी आहे असां में जेके बि आया असां उन्हनि सभिनी खे सिंधी बणाए छॾियो आहे हज़ारनि सालनि खां ॾिसंदासीं सिंध में शुरू खां हमला थींदा रहिया आहिनि ईंदा रहिया आहिनि बिज़नेस में भई कारोबार में कोई पैसा में अॼु त सिंध में केतिरी क़ौमूं नी केतिरी ज़ातियूं जेके सभु ॿाहिरों आया आहिनि कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे अधु खां वधीक ॿाहिरों आया आहिनि पर अचण खां बाद सभु सिंधी थी विया आहिनि कंहिंखे 1000 साल थिया आहिनि कंहिंखे 600 साल थिया आहिनि कंहिंखे 300 साल थिया आहिनि लेकिन अचण खां बाद असां सभिनी खे सिंधी करे छॾियोसीं अॼु ताईं बग़ैर सिंधी ते आहे ई न तंहिंजे करे असांखे पंहिंजो पाण में सभिनी खे समाइण बि ईंदो आहे सभिनी खे वेठण बि ईंदो आहे उन मेन कमु सभिनी संतनि जो बि रहियो आहे पब्लिक जो बि रहियो आहे सभिनी साण खणी करे हलिया असां सभु उनखे फॉलो बि कयो आहे ऐं असांजी हिकिड़ी ख़ूबी आहे असां जहिड़ी रामगढ़ क़ौम शायदि किथे हुजे इन करे कुदरत असांखे सभु ॾिनो बि आहे ऐं असां जेको ॿाहिरि आया आहियूं कुदरत जो हिकिड़ो कानून आहे त जॾहिं बि पंहिंजो घर छॾींदो आहे हक़ीक़त में असां पाण खे कुझु बि सम्झूं कुझु कुदरत जा कानून बि आहे जॾहिं कोई इंसानु घर छॾींदो आहे धरती छॾींदो आहे त कुदरत में कंपनसेट कंदी आहे उनखे पंहिंजो अजूरो ॾींदो आहे धरती जे बदिले कुझु ॾींदो आहे इन करे जेके जेके पंहिंजी धरती छॾींदा आहिनि या ॿाहिरि वेंदा आहिनि उन्हनि में शायदि के ग़रीब न रहणु ॾींदो आहे छाकाणि धरती जो अजीरो उनखे ॾेई छॾींदो आहे इन करे जंहिं जंहिं असां ॾिसंदासीं किथे बि जंहिं जंहिं पंहिंजी धरती छॾी हूंदी उहो ॿाहिरि वञी करे कुझु आसूदो रहियो हूंदो ॿाहिरि वञी करे उन पंहिंजी ज़िंदगी वधीक गुज़ारी हूंदी बदनिस्बत उनजे जेके उतां जा रहा जेके हुते ओरिजिनल रहंदा आहिनि ओड़ा ई रहिजी वेंदा आहिनि जेके ॿाहिरां ईंदा आहिनि उहे जल्दी वधंदा आहिनि पूरी दुनिया में ॾिसंदासीं किथे बि छाकाणि जो कुदरत जो कानून आहे भई धरती जी कंपनसेशन करे ॾींदी आहे सो असां सां उहा केतिरो वक़्तु हलंदी 2 जनरेशन 3 जनरेशन 7 जनरेशन हलंदी आहे असांजी 4थी जनरेशन बि शुरू थी वई आहे ऐं असां इन करे पंहिंजो पाण खे भुलाइण बि शुरू करे छॾियो आहे लेकिन वरी असां पंहिंजो पाण सां जोड़णु शुरू कयूं जेकी असांजे वॾनि उहे चङायूं कयूं असां वरी उनखे थोरो वापसि आणण जी कोशिशि कयूं उनखे वापसि आणण जी उहा कोशिशि उहा वापसि आणण जी
कोशिश में कई पे तंहिंजे करे असां सभु जेके बि आहियूं असांखे गॾिजी करे रहणो बि आहे ऐं उन सां गॾु असांखे गॾाइण ऐं मिलाइण जो मेन मर्कज़ असांजा मंदर में रहंदा आहिनि। तंहिंजे करे असां सिंधी जेके बि आहियूं जेके पंहिंजी सभ्यता खां परे थिया या पंहिंजो पाण खां हिक ॿिए खां थोरो परे थिया उनजो कारण कुझु इहो बि आहे असां पंहिंजी असलियत खे थोरा भुलिजी विया। कोई किथे हलियो वियो, कोई काॾे हलियो वियो, कोई कीअं थी वियो। इन करे असां में हिकिड़ी ॿी जेका मेन कमी रही आहे असां पंहिंजनि में सिर्फ़ु कमियूं ॻोल्हींदा रहंदा, पंहिंजनि में सिर्फ़ु घटितायूं ॻोल्हींदा रहंदा, पंहिंजनि में असां उणायूं ॻोल्हण जा थोरा माहिर थी विया आहियूं। ॿियनि खे असां सभु कुझु सम्झंदा, असां पंहिंजनि खे थोरी शक जी नज़र सां ज़रूरु ॾिसंदा। कोई असांखां वधंदो पोइ कंहिं बि नमूने फाइनेंशियली हुजे, फिजिकली हुजे, स्पिरिचुअली हुजे या रिलीजियसली हुजे, कंहिं बि नमूने असांखां थोरो कोई वधंदो असां बजाए उनखे सपोर्ट करण खां उनखे थोरो पोइ ते छिकण जी कोशिशि कंदा, असां उनखे थोरो पोइ ते धिकण जी कोशिशि कंदा आहियूं। असां में इहा हिकिड़ी मेन कमी आहे जेका असांखे पोइ ते बढ़ाए करे रखंदी आहे। असांखे उन खे थोरो पंहिंजे दिमाग़ खे थोरो सही करणो पवंदो ऐं इन जे करे असां ग़ुलाम तमामु जल्द थी वेंदा आहियूं। असांजी ज़िंदगी स्लेव वारी थी वेंदी आहे। हक़ीक़त में लॻंदो इहो पवंदो आहे असां शायदि ॿिए खे कमज़ोर कंदा ॿिए खे रोकंदा, हक़ीक़त में पंहिंजो पाण खे रोके छॾींदा। छाकाणि हिकिड़ी चीज़ असांखे यादि रखणु खपे, जॾहिं कोई रेस हुजे, कोई ड्रोड़ हुजे, हिकिड़ो माण्हू रेस में वञे असांखे रोकण जी कोशिशि कयूं, सिधी ॻाल्हि में रोकण लाइ पेर ई पकड़ंदा आहिनि, भई तोखे अॻिते वञण न ॾींदो, न पकड़े। असांखे थोरे वक़्त लाइ लॻंदो आहे शायदि मां उन साम्हूं वारे खे रोके करे बीठो आहियां, मां कुझु करे ॾेखारियो। पर हिकिड़ी चीज़ असांखे यादि रखणु खपे सभिनी खे, जेको असां पेर पकड़े रोकींदा आहियूं, हिकु त असां हुनजे पेरनि ते किरिया पिया आहियूं, ॿियो पोइ ते उहो असांजे अॻु आहे, असां पोयों पेर झलाए न ॿियो कोन्हे झलिया। हिकु उनजे असां पेरनि में पिया ऐं ॿियो उहो अॻिते असां पोयों पेरो कयां उहो अॻिते असां अञा पोइ ते। तंहिंजे करे असां किथे रेस खे रोकियूं न, पर थोरो अॻिते वधो। जेतिरो पावर, जेतिरी शक्ति, जेतिरी ताक़त असांखे ॿियनि खे रोकण में लॻंदी आहे, अगरि उनजो 20% पावर असां पंहिंजो पाण ते इस्तेमालु कयूं त पोइ शायदि असांजी 80%, 80% एनर्जी में बचंदी ऐं असां 20% उन खां अॻिते निकिरी वेंदासीं, क्रॉस करे वेंदासीं, अॻिते हलिया वेंदासीं। तंहिंजे करे इहा असां में हिकिड़ी मेन कमी आहे जेका असांखे रोके रखंदी आहे। ऐं जॾहिं बि ॿिए खे रोके रखण जी कोशिशि कंदा, तॾहिं सिधी सी ॻाल्हि आहे असां ॿिए कंहिंजो सहारो वठंदा, ऐं जॾहिं ॿिए कंहिंजो सहारो वठंदासीं, कंहिंजी हेल्प वठंदासीं, सिधी सी ॻाल्हि आहे उनजा ग़ुलाम थी वेंदासीं। जीअं उहो चवंदो असांखे करिणो पवंदो। असांखे पावर ऐं शक्ति हूंदे असां सभु ख़तमु थी वेंदा, नौकर थी करे, ग़ुलाम थी करे वेही रहंदा, असांजो सभु कुझु हली वेंदो। तंहिंजे करे असांजो पूरो पावर जेको ई आहे उहो पंहिंजो पाण में पूरो पंहिंजे हिकु ॿिए खे रोकण में कुझु बि नथो थिए।
तंहिंजे करे असां रोकण जी कोशिशि न कयूं पर अॻिते अचण जी कोशिशि कयूं। हे ईअं आहे जेके चवंदा आहिनि भई अहंकार आहे तकबुर आहे वॾाई आहे। हक़ीक़त में अहंकार न हूंदो आहे। अहंकार तकबुर या वॾाई जेको इंप्रेशन जेको डिप्रेशन जो ॿियो नालो आहे। एक्चुअली इंप्रेशन जेको आहे डिप्रेशन जो ॿियो नालो आहे। जॾहिं इंसान खे अहंकार ऐं वॾाई हूंदी पोइ जेतिरो अहंकार जो ओतिरो लॻंदो ई आहे शायदि वधे थो, हक़ीक़त में सुख कढंदो आहे, शिरक थींदो आहे। उनखे सदाई ज़हन ते ख़ौफ़ हूंदो, मां हुते वञा मुंहिंजी इज़त थींदी न मिलंदी, उहा सीट मिलंदी न मिलंदी, मूंखे हिते वञणु खपे न वञणु खपे, हुते ॻाल्हाइणु खपे न ॻाल्हाइणु खपे। ॿाहिरों लॻंदो शायदि मूंखे पावर आहे, लेकिन अंदरि ई अंदरि ख़ौफ़ हूंदो थींदो छा। पर जेको माण्हू पावरफुल हुजे, पर जेको माण्हू पावरफुल हुजे उहो बेफ़िक्रो थी करे वञी करे वेही रहे, साम्हूं वारा सभु सॾे करे पोइ वेंदसि, वधीक मिलंदी आहे। अहिड़ो माण्हू सॾे पाण आयो आहे, अहिड़ो माण्हू सॾे वेंदो कई गुना वधीक इज़त मिलंदी आहे, उनखां बाद ओतिरी रिलैक्सेशन ईंदी आहे, ओतिरो वधीक ईंदो आहे। अहंकार हक़ीक़त में डिप्रेशन जो ॿियो नालो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। ओतिरो इंसानु सुख करंदो आहे, वधंदो न आहे अहंकार ऐं वॾाई में। तंहिंजे करे असां में इहा जेका कमी आहे त असां ॿिए जी गिला या ॿिए खे रोकण में पूरो थींदा आहियूं। इहा चीज़ असांखे एतिरो त फ़ाइदे छिकींदी आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। ऐं जंहिं बि फील्ड में ॾिसंदासीं असां स्पिरिचुअली, रिलीजियसली, सोशली, फाइनेंशियली, फिज़िकली, कंहिं बि फील्ड में ॾिसूं, असां जेके बि आहियूं, असां जॾहिं बि कंहिंजी गिला कंदासीं, शिकायत कंदासीं, उनखे रोकींदासीं, उनमें कमियूं करंदासीं, साम्हूं वारे खे कोई फ़र्क़ु कोन्हे पवंदो। जंहिंजी कंदासीं उते कोई फ़र्क़ु न पवंदो। तक़रीबन न थोरे वक़्त लाइ कोई पियो पियो वरी ओड़ो थी वेंदो, कोई फ़र्क़ु कोन्हे पवंदो। लेकिन असांखे उहो वरी फ़र्क़ु पवंदो आहे। असांखे फ़र्क़ु इहो पवंदो आहे जंहिंखे असां चङो सम्झंदासीं न, चङे खे असां चङो सम्झंदासीं न, कंहिं टैलेंटेड खे असां टैलेंटेड सम्झंदासीं न, चङे खे चङो सम्झंदासीं न, उनजूं चङाइयूं असांखे ॾिसण में ईंदियूं। अगरि चङाइयूं ॾिसण में न ईंदियूं असां चङाइयूं खणंदासीं कीअं? अगरि चङाइयूं ऐं टैलेंट असां खणंदासीं न त उहे चङा या टैलेंट असां थींदासीं कीअं? असां चाहींदे बि रुकिजी वेंदासीं, जेको सदाई गिला करे करे सुभाणे जे कल्ह जे लाइ हीअ कया जे पाण कंदो पिया, असां रुकिजी वेंदासीं। तंहिंजे करे कॾहिं बि असां कंहिं पाण खां वधि या पाण खां तरक़ी कंदड़ खे या पाण खां चङे खे कॾहिं बि असां घटि न सम्झूं। छाकाणि वैसे बि कुझु ज़िंदगी जा असूल हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे त कुझु ग़लतियूं या कुझु गुनाह अहिड़ा हूंदा आहिनि पाप जेके नॉर्मल हूंदा आहिनि कि वधीक कर थींदा आहिनि। असां मिसाल तौर ते असां जो कुझु खाधो आहे, कुझु पीतो आहे, कंहिंजी गिला आहे, कंहिंजो कुझु शादी में कयोसीं, जेको नॉर्मली असां कयोसीं, असां उहे पुण्य कयोसीं, ओतिरो असांखे पुण्य मिलंदो। कोई असां पाप कयोसीं ओतिरो पाप मिलंदो, इन खां वधीक मिलणो कोन्हे। जेतिरो कर्म कंदासीं ओतिरो मिलंदो। पर काई चीज असां ग़लति इस्तेमालु कयूं था, असां कुझु खायूं था, कुझु पीयूं था, कुझु कयूं था, कुझु बि जेको ग़लति असां कयूं था, असांखे ओतिरो ई पाप लॻंदो जेतिरो लॻंदो आहे, इन खां वधीक कोन लॻंदो। जहिड़ो कर्म हुनजो फल असांखे ओतिरो ई मिलंदो। पर हिकिड़ो माण्हू आहे ॿियो उहो पाप नथो करे,
असां उनखे पंहिंजो इन्फ्लुएंस कयूं था, असां उनखे ज़ोर लॻायूं था, असां उनखे चऊं था कि तोखे करणु खपे या कंहिं बि नमूने खे कुझु ॾियूं था त पोइ उन पाप जो अज़ालो या ख़तमु न थींदो आहे। छाकाणि असां जेतिरो कयोसीं ओतिरो कयोसीं, पर जेको पापी न आहे उनखे पाप कराइण जो वॾे में वॾो पाप आहे। उन जो पोइ कोई रोक न आहे, पोइ कई गुना वधी वेंदो। साॻे नमूने असां पाण में कुझु कयोसीं ठीकु आहे, पर जॾहिं के चङे जी असां गिला कईसीं उन सां ग़लति कयोसीं, इहो असांखे वधीक पाप लॻंदो आहे। छाकाणि असांखे चङे खे बुरो चयोसीं, उहो वधीक आहे। तंहिंजे करे चङाई जा गुण असां किथां बि खणूं, असांखे खणणु खपनि, पंहिंजो हुजे परायो हुजे, लेकिन ग़लति चीज़ूं असां पंहिंजूं पाण पैदा न कयूं। इन करे असां जेके बि आहियूं असां में थोड़ी थोड़ी चीज़ूं पंहिंजो पाण में थोड़ियूं हाणे चेंज करणी पवंदियूं। ऐं हाणे वक़्तु आयो आहे, अॻु में एतिरो वक़्तु न हुयो। ठीकु आहे, असांजी ज़िंदगी जेका हुई उहा बहितर हुई, ठीकु आहे, अॼु बि बहितर आहे, अॼु बि मालिक जी रहमत आहे। थोरो आहिस्ते आहिस्ते हाणे असां पंहिंजे ॿारनि खे चेंज कयूं, हाणे ज़रूरत आहे, हाणे थोरो उनखे पंहिंजो पाण बदिलायूं। असां सिंधियुनि में ऐं ॿियनि में हिकिड़ो ख़ासि फ़र्क़ु आहे, जंहिंजे करे असां थोरो पंहिंजो पाण में हाणे तक़रीबन ख़ानदान टुटंदा रहंदा आहिनि। असां जिते बि ॾिसंदासीं पूरी दुनिया में जिते बि ॿियूं क़ौमूं आहिनि, पंजाबी हुजनि, मारवाड़ी हुजनि, गुजराती हुजनि, बंगाली हुजनि, के ॿिया हुजनि, कंहिं बि क़ौम सां कंहिं धर्म सां वास्तो रखंदा, उन्हनि सभिनी खे उन्हनि संस्कार कोन्हे छॾिया, पंहिंजी ॿोली कोन्हे छॾी, पंहिंजी संस्कृति कोन्हे छॾी, पंहिंजा मंदर कोन्हे छॾिया, पंहिंजा रिलीजियस प्लेसिस कोन्हे छॾिया, उन्हनि पंहिंजा पंहिंजा ठाहे करे रखिया आहिनि। लेकिन असां वटि कुझु बि न आहे। सिंधी जेके बि आहियूं, कॾहिं किथे हूंदासीं, कॾहिं कंहिंजे मंदर में हूंदासीं, कॾहिं किथे हूंदासीं, कॾहिं कोई असांजो कुझु न, कोई घर न ॿार आहे, ईअं चई सघंदा। उनजो जेको कारण आहे, जेको मां ॿाहिरि ॾिठो आहे, जिते जिते मुंहिंजो वञण थींदो आहे, मुंहिंजो नज़र हूंदी आहे, उनजो जेको कारण आहे, उनजो इहो जेको जो ॿोली, कल्चर, धर्म, मान्यता सभु कुझु आहे, उनजो कारण सिर्फ़ु मतिलबु हिकु ॾिसण में आहे भई जेको बि ॿाहिरि वञे थो, थोरो सेठ थिए थो, उहो सभ खां पहिरीं जो ॿाहिरि थिए थो उनजे ॾाॾे ॾाॾी या नाने नानी खे घुराए थो। ऐं उनजे ॿारनि जी परवरिश जेका बि आहे उहा वॾनि जे हथ जॾहिं न थिए थी, उहे पंहिंजो जॉब कंदा, पंहिंजो कारोबार कंदा, पंहिंजी बिज़नेस कंदा, उनजे माउ पीउ जे हथ एतिरो ॿार न आहे जेतिरो ॾाॾे ॾाॾी या नाने नानी जे हथ में आहे। इन करे जेको पंहिंजो पूरो घर ठाहे करे वेहनि था, उनजूं कॉलोनीज़ बि जुदा आहिनि, उन जूं एरियाऊं बि जुदा आहिनि, उन करे मंदर बि ठाहे करे सभु कुझु हिकु कम्यूनिटी थी करे वेहनि था, जीअं हिते रहंदा आहिनि, पंहिंजी एरिया करे वेही रहंदा आहिनि, पंहिंजा घर करे वेही रहंदा आहिनि। इन करे उनजा ॿारनि जी परवरिश जेका बि आहे उहा ॾाॾे ॾाॾी ऐं नाने नानी जे हथां ते, इन करे उनजी ॿोली, उनजो कल्चर, उनजी संस्कृति, उनजो सभ्यता, उनजो सभु कुझु ज़िंदा आहे, उहे सभु घर में ओढ़ाई आहे। असां वटि जेको आहे ॾाॾे ॾाॾी ऐं नाने नानी जो रवाज तक़रीबन ख़तमु थी विया। उहे ॾाॾे नानी ऐं नाने नानी खे एज़ अ मालिक करे घुराईंदा आहिनि, ॿारनि जा वॾा करे घुराईंदा आहिनि। जेकॾहिं असां पंहिंजी कम्यूनिटी खे ॾिसंदासीं, चवणु खपे, चवण में उहे ॾाॾो ॾाॾी आहिनि, नाना नानी आहिनि, पर हक़ीक़त में नौकिराणी या नौकर करे घुराईंदा आहिनि, बाक़ी कुझु बि न। जॾहिं कोई डिलीवरी थियण वारी हूंदी आहे, कॾहिं कोई कमकार थियण वारी हूंदी आहे,
हकीकत में नौकरियाणी उहे जो ॾींहुं मां करे उनखे तमामु गाजरी जवाब में मालिक थी करे वञे वॾी थी करे वञे पर जीअं कमु पूरो थींदा ॿार थोरो पाण भरो थींदा वरी रवानो करे छॾींदा आहिनि कोन उनको सवाइ कुझु बि कोन्हे जिते वॾनि खे नौकर जी निगाह सां ॾिठो वेंदो उते छा थींदो जिते वॾनि खे नौकरियाणी करे रखिबो उते छा थींदो उनखे कहिड़ा संस्कार मिलंदा छा थींदो पर पोइ बि असांजा वॾा जेके बि आहिनि वॾियूं जेके बि आहिनि नौकरियाणियूं थियण लॻे तयार आहिनि पोइ चवंदा आहिनि ॿार ख़ुशि रहे असांजो जेको बि आहे नौकरी बर्दाश्त करे नौकरियाणियूं थियण लाइ तयार आहिनि पोइ बि हुनजे ॿार खे संभालींदियूं पर केसिताईं इन करे असां वटि संस्कार ऐं संस्कृति तक़रीबन ख़तम थी वेंदी आहे जॾहिं अॼु बि ॿारनि जी परवरिश असां ॾाॾे ॾाॾी खे ॾेई छॾूं नाने नानी खे ॾेई छॾूं अॼु वरी असांजी संस्कृति संस्कार ओतिरा मज़बूत थी वेंदा ओतिरा पइजी तंहिंजे करे पुराणे दौर में असां जेके बि आहियूं पंहिंजे ॾाॾे ॾाॾीअ नाने नानी जा सिखियल असां जेके माउ पीउ जा एतिरा सिखियल हूंदासीं या न हूंदासीं ऐं सभ खां वधीक ॿार जी अटैचमेंट थींदी ॾाॾे ॾाॾी ऐं नाने नानी सां माउ पीउ सां थींदी कोन्हे कुदरत जो कानून आहे इन करे कुदरत जो कानून हुजे गवर्नमेंट जो कानून हुजे कोई बि माउ पीउ पंहिंजी औलाद खे पंहिंजी प्रॉपर्टी मुंहिंजा ला दावा करे सघंदो आहे लेकिन कंहिं ॾाॾे ॾाॾी खे पावर कोन्हे पोटे पोटी खे पंहिंजो अगरि ज़ोरी हक़ वरितो मूंखे पंहिंजी ॾियो इहो हिकिड़ो कानून आहे सरकारी कानून आहे पोटो पंहिंजे ॾाॾे खां पंहिंजी प्रॉपर्टी वठी सघे थो माउ पीउ खे आज़ादु करे सघे थो मुंहिंजे मां कुझु बि न ॾींदो छाकाणि त हक़ीक़त में अटैचमेंट आहे ॾाॾे ॾाॾी जी नंढो ॿार हुजे जेतिरो ॾाॾे ॾाॾी सां ख़ुशि रहंदो ओतिरो माउ पीउ सां ख़ुशि परे रहंदो पाण खे तंहिंजे करे उनजी परवरिश जेका बि आहे उहा ॾाॾे ॾाॾी खे हुजणु खपे उहा असां में सुधे में कमी आहे छाकाणि त हो त पंहिंजे कम सां सुबुह जो 2 हज़ार वेंदा आहिनि उन खां बाद या त ॿार खे कंहिं कम जे हवाले करे छॾिबो आहे या कुझु पैसा ॾेई छॾींदा आहियूं सॼो ॾींहुं संभाले या वरी को सेंटर हूंदो आहे दाख़िल कराए छॾींदो आहे बाक़ी त हुनखे कुझु मिलंदो ई न जेको बि कुझु हूंदो थींदो छा इन करे उहो कुझु थींदो ई न आहे तंहिंजे करे असांखे थोरियूं थोरियूं कमियूं जेके बि आहिनि उहे पंहिंजो पाण खे हाणे सां संभालणी पवंदी अगरि उहे असां संभालीसीं अॻिते वधंदासीं उहे न संभाले त रहिजी वेंदासीं तंहिंजे करे असांजे जेके बि सम्मेलन जेके बि गॾिजाणियूं या जेके बि कुझु आहिनि उन्हनि में असां थोरो सो परसेंटेज पंहिंजो रखूं ज़रूरु जेको संस्कार जो हुजे संस्कृति जो हुजे तहज़ीब जो हुजे असांजे सिंधी कल्चर जो हुजे ऐं इन मौक़े ते असां इहा चीज बि यादि रखणु खपे उन हिकिड़ो टाइम थोरो अहिड़ो बि हुजे जंहिंमें असांजा जेके वॾी उमिरि वारा आहिनि उहे पंहिंजो एक्सपीरियंस असांखे ॿुधाए उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में छा कयो लेडीज़ या जेंट्स जेके बि आहिनि उन्हनि छा छा कयो छाकाणि जंहिं दौर में असां हिन वक़्तु रहूं था अॼु कोई बि वॾो मोकिलाईंदो आहे संसार छॾींदो आहे हक़ीक़त में मूंखे ॾाढो दुख थींदो आहे छाकाणि जेको वञे थो उहो ई न हिकिड़ो पुड़ो वञे थो जेको कंहिं कम जो कोन हो हक़ीक़त में उहो पाण सां गॾु केतिरा ई संस्कार केतिरी ई संस्कृतियूं केतिरियूं सोचूं केतिरो टैलेंट केतिरो अकुल केतिरियूं सम्झाणियूं केतिरियूं दुआऊं केतिरियूं आसीसाऊं केतिरियूं चङाइयूं केतिरियूं स्पिरिचुअलिटीज़ अलाए छा छा उहो पाण सां गॾु अंदरि में खणी करे वञे थो जेके अॼु आहिनि बि कोन
मुंहिंजी ज़िंदगी एतिरे तजर्बनि सां भरियल आहे, उन पंहिंजी ज़िंदगी में एतिरो घणो कुझु संघर्ष कयो आहे, एतिरो कुझु पातो आहे जेको तव्हांखे सम्झ में न ईंदो आहे कि छा छा खणी करे वञे। हिकिड़ो पोरो नथो वञे, हक़ीक़त में पाण सां घणो कुझु खणी वञे थो। जेकॾहिं उहो कुझु ॾेई वेंदो उहो असांखे तमामु घणो फ़ाइदेमंद थिए। तंहिंजे करे असांजा नौजवान, असांजा भाउ, असांजा भेनर जेके बि आहिनि, हक़ीक़त में जेकॾहिं उहे सिखिया उन्हनि में एतिरो फ़र्क़ु थो कयो वॾनि सां गॾु रहण में। मां उन्हनि सां गॾु रहियो आहे भई, जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी बचपन खां पाण शुरू करूं, असांखे ईअं लॻे ऑफिस में कंहिं जॉब खे खणूं, असांखे चौथे पंजे ग्रेड में शुरू कयो। जॾहिं 5-7 ग्रेड में असां जॉब शुरू कयोसीं, 10-11 में कयोसीं, बाद में भई लाइफ में 17-18 में अची करे पूरा थी वेंदो, रिटायर थी करे ख़तम थी वेंदो, इन खां वधीक कोन वधंदो। ज़्यादातर 17-18 ग्रेड ते पहुचंदो, इन खां मथे कोन पहुचंदो। पर जॾहिं असां गज़ल ऑफिसर शुरू थी करे कंदा आहियूं, असांजी शुरूआत 17 खां थींदी आहे, पोइ असां हिकदमि 22 ते पहुची वेंदा आहियूं, रिटायर ग्रेड ते पहुचंदा आहियूं, हिकदमि सेक्रेटरी चीफ सेक्रेटरी थी वेंदा। एतिरो फ़र्क़ु हूंदो। जेकॾहिं असां वॾनि सां गॾु रहंदा आहियूं, असांखे उन जूं ॻाल्हियूं ऐं तजर्बा ॿुधी करे एतिरो तजर्बो थी वेंदो आहे कि असांजी शुरूआत गज़ल ऑफिसर खां शुरू थींदी आहे ऐं पोइ असां ओतिरो अॻिते वधी वेंदा आहियूं। न त थोरो तजर्बा कंदे कंदे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे असां रहिजी वेंदा आहियूं बग़ैर में। तंहिंजे करे असां जेके बि आहियूं, स्पेशली नौजवान हुजनि, जेके ॿार हुजनि, उन्हनि खे वॾनि जी तमामु घणी ज़रूरत पवंदी आहे। साॻी आज जे प्यार भरे मौक़े ते पाण सां गॾु थिया, उहो मौक़ो हक़ीक़त में कुझु करण जो मौक़ो आहे, कुझु ॿारनि खे ॾियण जो बि मौक़ो आहे, कुझु ॿारनि खां वठण जो बि मौक़ो आहे, कुझु ॿारनि खे पाइण जो बि मौक़ो आहे। सभु पाण में आहियूं बि सही, पूरी दुनिया में असांजो अहिड़ो हुजे जिते असांजी गॾिजाणी जेका उहा हलंदी रहे। असां मिलंदा रहो, लेकिन कंहिं मुदे ते बि असां ज़रूरु मिलूं। कोई चीज़ हिकिड़ी हुजणु खपे जंहिंमें असां सभु मिली करे उन में थोरे वक़्त लाइ हुजे, ऐं उन सां गॾु असां पंहिंजो पाण में कुझु लॻूं बि सही। हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम जंहिंमें असां सभु हिकु ॼणा लॻूं बि सही आहे, असांजो खाधो हिकिड़ो पंहिंजो सिंधी हुजे, या ड्रेसिंग सिंधी हुजे, या ॻाल्हाइण हुजे, हिकिड़ो सेशन हुजणु खपे जंहिंमें असां सभु हिकु ॼणा लॻूं बि सही, त कुझु बि हुजे। जॾहिं थोरी हिकु अधु चेंज आणींदासीं पाण में, त पोइ आहिस्ते आहिस्ते चेंज आणींदासीं। चेंज न आणींदासीं त ॻाल्हियूं असां हर दफ़े कंदा ईंदासीं, बाक़ी थी कुझु बि न। तंहिंजे करे थोरो थोरो जेका बि ॻाल्हि असां में हुजे, लेकिन थोरी सी हुजणु खपे। आज जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो। हक़ीक़त में पूरी दुनिया खां सिंधी गॾु थींदा आहिनि, पाण मिलंदा आहियूं, इन करे थोरी हम आहंगी असां सभिनी खे हुजणु खपे। ऐं उहा हम आहंगी इहो असांजा ख़्याल तॾहिं थी विया जो असां पंहिंजो पाण हिकु ॼणा लॻंदासीं बि सही, ऐं हिक ॿिए सां हलंदासीं बि सही, ऐं हिक ॿिए खे सम्झंदासीं बि सही, पोइ असां हली सघंदासीं। सो जंहिं प्यार प्रेम सां अक्सा दिन प्यार भरे मंच था सिंधी एसोसिएशन जंहिं उमंग उत्साह सां इसमें स्वागत कयो, अरेंजमेंट कयो, ऐं जंहिं प्यार सां उन्हनि पूरो अरेंज कयो आहे, सभिनी खे साथ ॾिनो, उन्हनि खे स्पेशली ख़ासि करे जेके जेके ॿिया भाउर भेनर सभु किथां किथां खां अची करे शामिल थिया आहिनि, उन सॼे साईं ईश्वर इहा ई अरदास, इहा ई अरदास त मालिक सभिनी खे अहिड़ी रहमत करे असां सभु गॾिजी करे उनजी रहमत में रहूं, ऐं हर हिकु सदाई वधंदो बसंदो ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहे। सचो सचो।